आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं संदसि कुटुंब जे असासन बाबति सोशल मीडिया ते गुमराह कंदड़ अंग अखर ॾिना विया। उन्हनि अंगनि अखरनि खे गैर हक़ीक़ी बुनियादनि ते वधाए पेश कयो वियो आहे। हिकु ख़ासि ग्रुप बददियानती सां आर्मी चीफ जे पुट जे सहुरे जे असासनि खे जनरल कमर जावेद बाजवा सां मनसूब कयो आहे। ग़लति तासुर ॾिनो पियो वञे त जनरल कमर जावेद बाजवा जे 6 सालनि जी मुलाज़मत वारे मुदे दौरान संदसि पुट जे सहुरे उहे असादा ठाहिया। आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब जे असासनि जे हवाले सां अंग अखर क़तई तौर ते हक़ीक़तुनि जी उबतड़ कूड़ ऐं बददियानती ते ॿधल आहिनि। जनरल कमर जावेद बाजवा संदसि घरवारी ऐं कुटुंब जो हर असासो FBI में डिक्लेयर्ड आहे। आर्मी चीफ ऐं संदसि कुटुंब बाक़ाइदगीअ सां टैक्स रिटर्न फाइल कंदो आहे। हर शहरीअ वांगुरु जनरल कमर जावेद बाजवा ऐं संदसि फैमिली टैक्स इख्तियार वटि जवाबदार आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ख़िलाफ़ किरियल महम ते ISPR जो बयान। आज़म स्वाती ख़िलाफ़ कराची में 4 ऐं जैकबाबाद में 1 केस दाख़िल। FIA तकरारी ट्वीट करण ते आज़म स्वाती खे हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वेठो। PTI सीनेटर खे चक शहज़ाद फार्म हाउस तां हिरासत में वरितो वियो। FIA साइबर क्राइम विंग में केस बि दाख़िल। इस्लामाबाद जी अदालत आज़म स्वाती खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। पेमरा PTI सीनेटर आज़म स्वाती जी तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस नशर करण ते पाबंदी लागू करे छॾी। आज़म स्वाती 26 नवंबर जे जलसे में बिना कंहिं सबूतनि जे इल्ज़ाम मड़िया आहिनि। संदसि तकरीर ऐं प्रेस कॉन्फ्रेंस नशर न कई वञे। हुकुम जी भञकड़ी कंदड़ TV चैनल्स जो लाइसेंस रद्द कयो वेंदो। पेमरा पारां पधिराई जारी। मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हो। 2018 ईस्वी में जाली हुकूमत मड़ी वई। इमरान ख़ान खे हटाए असां मुल्क खे बचायो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान कोहिस्तान में जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त इस्लाम इंसानी हक़नि जो ज़ामिन आहे। मग़रबी दुनिया इस्लाम ते हमले आवर आहे। इस्लाम न हुजे हा त मुल्क न बची सघे हा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां नाणेवर वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी मुलाक़ात। मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसहाक़ डार तरफ़ां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां संदसि ख़ैरियत में मालूम कई वई। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीअ जे उहिदे जी चार्ज संभाले वरिती। ज्वाइंट स्टाफ हेडक्वार्टर्स में तक़रीब ऐं रिटायर्ड ऐं हाज़िर सर्विस फ़ौजी ऑफिसरनि जी शिरकत। 3 हथियारबंद फ़ौजियुनि जे चस दस्ते पारां नए चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटीअ खे सलामी पेश। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा गार्ड ऑफ ऑनर ऐं मार्च पास्ट जो जाइज़ो वरितो। सारी बात सिर्फ अवाम को बेवकूफ बनाने की एक साजिश है। अगर उन्होंने इस्तीफा देना है तो शुरुआत करें बिस्मिल्लाह। आज का दिन इतवार का दिन है। सदर पाकिस्तान आरिफ अलवी से इस्तीफा दिलवाएं पहले। और इमरान खान जिस तरह नेशनल असेंबली में इस्तीफे की बात की कि मैंने इतने सारे लोगों ने इस्तीफा दे दिए, उसके बाद कितने MNA थे PTI के जो इस्लामाबाद हाई कोर्ट में गए, बोले जी हमें तो बोला गया था कि सिर्फ हम डराने के लिए इस्तीफा दे रहे हैं, हमारा इस्तीफा मंजूर ना किया जाए। आपके कराची के लियारी का भी एक MNA था, उसने कहा मैंने इस्तीफा दिया नहीं है। आपका मोहम्मद मियां सुनो जैकबाबाद वाला PTI का रुकन, क्या बोला उसने? बोला जी मैंने इस्तीफा दिया ही नहीं है। तो ये इमरान खान के अपने MNAs और MPs उसके साथ नहीं है। इस शख्स का सिर्फ एक 1 पॉइंट एजेंडा है कि पाकिस्तान को खुदा ना खास्ता किस तरह नुकसान पहुंचाया जाए। थोड़ी गैरत दिखाओ, थोड़ी हिम्मत दिखाओ और आज सदर पाकिस्तान आरिफ अलवी से इस्तीफा लेकर दिखाओ। PTI चेयरमैन इमरान खान चूंड जी तारीख़ वठण वियो पर इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान करे वापसि मोटी वियो। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान गिदड़ भभकियूं ऐं अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी साज़िश आहे। इमरान खान सभ खां पहिरीं सदर आरिफ अलवी खां इस्तीफ़ा वठे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शहजील इनाम महमूद जी कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। कराची में बिजली ते हलंदड़ टैक्सी सर्विस शुरू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त रेड लाइन प्रोजेक्ट ते तेज़ी सां कमु हली रहियो आहे। वर्ल्ड बैंक सां ब्लू लाइन ते बि कमु हले पियो। सर्कुलर रेलवे जे हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म सां ॻाल्हायो आहे। सिंध सरकार बहितरीन ट्रांसपोर्ट जी फराहमी लाइ ॾींहुं राति कमु करे पई। पखे भरिसां इंडस हाईवे ते अलमनाक हादसो। कार ऐं ट्रैक्टर विच में टक्कर। औरत ऐं ॿाड़ी समेत हिकु ई कुटुंब जा 5 घर भाती अजल जो शिकार बणिजी विया। होथीरे ते जा रहवासी हुआ। कोई सबबु संदन कार जो ट्रैक्टर सां टक्कर थी पियो। हयाती विञाईंदड़ में सैयद इस्माइल शाह, मिठल शाह, अज़ीम शाह, बाड़ी मुंशा शाह ऐं हिकु औरत शामिल। पोतनि जा मड़ ढकण जी ॻोठ नबी शाह वगण में पहुचाया विया।
दादू जी रिंद कॉलोनी में औरत वैशाणे तशद्दुद शिकार मुड़स अखियों हथ पेर बधी कमरे में बंद कर छो। इतला ते पुलिस जो घर ते छापो बांधी बणियल कायनात लुंड के बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल औरत के तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल किया वियो। ॿाहिरि मिलण लाइ ईंदा हुआ त मुड़स नाराज़ थींदो हो। हुन तशद्दुद जो निशानो बणाए अखियूं ऐं हथ पेर बधी 3 ॾींहनि खां कमरे में कैद करे छॾियो। खाइण पीअण लाइ बि कुझु न ॾिनो। 3 ॾींहनि खां उञ ऐं बुख ते आहियां। बाज़ियाब करायल औरत कायनात लुंड जो बयान। जवाबदार ज़हूर लुंड जी गिरफ़्तारी अमल में न आई। कारूं जल जी कटाई के खिलाफ नगर पार्क में अवामी तहरीक जे सॾ ते एहतजाज। रूपलो खोली ग्राउंड खां रैली कढी प्रेस क्लब चौक वटि धरणो हंयो वियो। अवामी तहरीक जे एहतजाजी रैली में समें माण्हुनि जी शिरकत। वॾे अंग में औरतूं बि शामिल। कारूं जल जी कटाई रोकण जी घुर। सेठा जा वेझो फुल बिरादरी के बिंदुनि विच में बाढ़ की मामूली गाल तां झेड़ो कुहाड़ियूं लगन के नतीजे में फंक्शनरी जो अगुणो यूसी चेयरमैन वहीद फुल मार्च वियो। झेड़े दौरान 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सुल्तानपुर लॻ 3 ॾींहं पहिरीं झेड़े दौरान ज़ख़्मी थियल ॻोठाणे बि ज़ख़्म जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। ॻोठ करीम बख़्श वासी ॿुधल तौर ते अस्पताल में फ़ौत थी वियो। जामशेर भरिसां M9 मोटरवे ते वैन ऐं ट्रालर विच में टक्कर सबबि 9 वरनि जी बाड़ी फ़ौत। हादसे में 12 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हयाती विञाईंदड़नि नायाब जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। कोट लालू जे भरिसां मेरहान नेशनल हाईवे ते बि कार जो मोटरसाइकिल सां टक्कर थियण सबबि हिकु ॻोठाणो फ़ौत थी वियो। ख़ैरपुर लॻ क़ौमी शाहरा ते कार ऐं ट्रालर जे विच में टक्कर थी पियो। डेरा गाज़ी खान वासी नौजवान दम ॾेई छॾियो। भिरिया सिटी विझो 3 वरनि जो ॿाड़ो बरसाती पाणी में ॿुॾी हयाती विञाए वेठो। मासूम बालक मुदसर मला घर ॿाहिरां रांदि खेॾी रहियो हो त बरसात जे बीठल पाणी में किरी पियो। वारसन ॿाड़ी खे बेहोशी हालत अस्पताल आंदो जिते डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक कई वई। मासूम मुदसर मला जे विछोड़े ते संदसि घर में कोहराम। दरिया खान मरी लॻ उड़ी विघे 1 साल जो मासूम ॿाड़ो अब्दी निंड सुम्ही पियो। ॻोठ नदर मुंशर वासी ॿार अली हसन शर नवाब शाह जी अस्पताल जे हेठो जिते हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो। कराची जी सरजानी टाउन वारे इलाइक़े में फॉलोअर की कोशिश दौरान मज़ामत करण ते हथियारबंदनि जी फायरिंग। पीउ मार्च वियो। संदसि पुट ज़ख़्मी थी पियो। शहरीअ जी फायरिंग में 2 फोरू बि मार्च विया। पुलिस मूजिबि पीउ ऐं पुट घर ॿाहिरां वेठल हुआ त फौरन फॉलोअर की कोशिश कई। मज़ामत ते हथियारबंदनि जी फायरिंग में पीउ क़त्ल थियो। पुट ज़ख़्मी थी पियो। वाक़े खां पोइ हिकु शहरी फौरन ते फायरिंग करे ॾिनी जंहिं सबबि हू किरी पिया। शहरनि जे बदतरीन तशदुद में 2 फोरू थॾे ते ई मारिजी विया। सिंध की सकाफत में कड़ी कड़ी शयूं अचन थियूं। हमें कल्चर डे भी मनाना चाहिए, वो हमारा सिंधी कल्चर डे। काम रखने का ये है कि बच्चों को हमारे सिंधी सकाफत के बारे में पता था। सिंधी सकाफत है वो हमारी अजरक एंड टोपी है। असां बोर्ड जा मुतासिर आहियूं पर असां जोश जज़्बे सां ही ॾियारो मल्हाईंदासीं। पर असां ही ॾियारो वॾी ख़ुशी सां मल्हाईंदासीं। असांजा अबा ॾाढा सिंध जो रवाज आहे सिंधी माण्हुनि जो त असां सिंधियुनि वटि महिमान ईंदो आहे ख़ुशि थींदा आहियूं। ॿियो न तॾहिं बि अदा जुअर जी मानी ऐं 2 लस्सी जो लोटो त ॾींदासीं। ईद कॾहिं माण्हू छॾींदो कोन्हे। हर साल वधि खां वधि हुनखे निभाईंदो आहे ऐं मल्हाईंदो आहे। सिंध सां थो मां प्यार कयां नींह पंहिंजो निर्वार कयां। धरती टीवी पारां सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंधी नसर ॾावत जो अज़म जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान जी भरपूर आजियां। सॼी सिंध में सकाफ़ती ॾिहाड़ो शानदार नमूने सां मल्हाइण जूं तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं 4 दिसंबर ते सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो अज़म।
मलाए नथो वॾो तो चुनरियूं पाए परॾे में भी सिंधु सभ्यता के अज़ीम सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ भी तैयारियूं तेज़ कई वयूं। सऊदी अरब के शहर मदीना मुनव्वरा में सिंधियुनि पारां सकाफ़ती ॾियार जी आजियां लाइ रंगारंग तक़रीब, टोपियूं अजरक ऐं पचका पाए पंहिंजी धरती ऐं सकाफ़त सां मोहब्बत जो भरपूर इज़हार। 4 दिसंबर ते मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंधी नए सिरे अॾावत जो अज़म जे सिरे हेठि धरती टीवी सां गॾिजी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। पहिरों भेरो असां पाकिस्तान में आया आहियूं ऐं असां पंहिंजे संतनि जी जन्मभूमि ते आया आहियूं। हा हा आनंद थी वियो आहे। असां हिते दर्शन कयासीं, ॾाढी ख़ुशी हिंद खां सिंध आयल भारतीय हिंदू सिंधी यात्रियुनि जे जरवार में भगत कंवरराम जे जन्म आस्थान डेवरी साहिब ते हाज़िरी। यात्रियुनि जो चवणु आहे त वॾड़नि जी जन्मभूमि सिंध खे ॾिसी खेनि बेहद ख़ुशी थी रही आहे। उन ख़ुशीअ खे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। सिंध वासियुनि तरफ़ां मिलियल उथाह मोहबत ऐं बाबूद सॼी हयाती विसारे नथा सघूं।